Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. हबशी है सरवरदी का प्यारा है, दुनिया के हर आशिक की आंखों का वो तारा है। जुल्म होए कितने उन पर सीने पे रखा पत्थर, विरद जुबां पे जारी था ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी मुहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। शहीद मेहताब इलियास पलीजो साहब ऐं उन जो वालिद साहब अॼु असांजो महिमान ख़ासि आहे। असां राजे तहसीन शहीद मेहताब इलियास पलीजो साहब खे विंग शाही तरफ़ां पेश कयूं था। प्यारा दोस्तो ऐं शागिर्दो, असां थोरो भुलियल आहियूं। असांजी शहीद मेहताब पलीजो साहब अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब कयो आहे, नसीब कंदो। ऐं उनजी यादि में जेको ॾींहुं असीं न मल्हाईंदा आहियूं, इहा असांजी बदकिस्मती आहे। असां अॼु हिन प्लेटफॉर्म तां ऐलान कंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला जेको बि थींदो हणा वणा इन तारीख़ ते शहीद मेहताब जे ईअं असां मल्हाईंदा रहंदासूं ऐं उनजे वालिद साहब सां अॼु वचन था कयूं। कंदासीं बारे मास ऊचूं मुसाला कंदासीं, तू रुगी अचण जी पक ॾे फिरी, ओ असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं।
अॼु जंगशाही शहर वासियुनि खे सलाम पेश करियां थो जो हिन हो कुर्ब जा क़दम भरे कंहिं न कंहिं बहाने असांजे हाई स्कूल जंगशाही खे इहो शर्फ़ अता थियो आहे ऐं उन्हनि खे आउं सलाम थो पेश करियां जो घटि में घटि उन्हनि इहा थोरी घणी तकलीफ़ कई जो शहीद नौजवान महताब इलियास पलीजो जो अॼु उनखे जेको उन्हनि एज़ाज़ ॾिनो आहे आउं सम्झां थो त मुंहिंजे लाइ ज़ाती तौरु बाहिस जो फ़ख़्रु आहे छो त जेसिताईं मालूमात आहे त अॼु ॾींहं ते कॾहिं बि हुनखे शहीद खे एज़ाज़ तौरु यादि न कयो वियो हो जंगशाही में ॾिनी ऐं सम्झां थो त हुनखे 19 साल शायदि गुज़री विया आहिनि पर जंगशाही में कॾहिं बि हितां जे अवाम हुनखे एज़ाज़ कोन ॾिनो हो जेको को मुख जी ॻाल्हि आहे हुनजो वालिद साहब वेठो आहे जॾहिं कचहरी थी त हुन चयो त उहो मुंहिंजो हिकिड़ो पुटु ऐं हुनखे सलाम थो पेश करियां ऐं हिते वेठलनि खे गुज़ारिश थो करियां त असां सभु उथी बि हुन शहीद जे पीउ खे सलाम पेश करियूं सलाम आहे हुन माण्हू खे जो हुन पुट जो विछोड़ो बर्दाश्त करो वेठो आहे असांजे पारां लख सलाम आहिनि हुन शहीद जे पीउ खे साईं महिरबानी भेजो ॿियो त हिकिड़े पुट जो विछोड़ो छा हूंदो आहे असांखे ख़बर आहे त हिकिड़ो मुंहिंजो बि हिकिड़ो पुटु आहे पल पल उन्हनि खे असीं गुलाबनि वांगुरु सींगारियूं था पर साईं पंहिंजो उहो पुटु गुलाब जो गुल पंहिंजे वतन जे लाइ क़ुर्बान कयो हो ऐं सम्झां थो त इहो पुटु सभिनी जंगशाही वारनि जो हो साईं जो पुटु खोलो जंगशाही वारनि जो त जंगशाही वारनि जो वासियुनि खे खपे त हर साल उनखे यादि कयो वञे ऐं उनजे लाइ अहिड़ा मेड़ाका जमा कया वञनि हू जन्नती आहे उन लाइ आउं गुज़ारिश कंदुसि सभिनी खे त 2 मिंट जी ख़ामोशी करे जे कुल अलहमदो पढ़ंदा त इहो ॾाढो सुठो थींदो इहो थोरो शहीद लाइ दुआ नौजवान फौज जेका असांजा फौजी नाराए तकबीर अल्लाह अकबर जो जब नारो हणनि था त हुननि यहूदीन खे इहा ख़बर पए थी त ही ताक़त आहे ऐं हो अॻियां वधण लाइ तयारु कनि केॾा मुक़ाबला केॾा हमला कनि था पर नाकाम वञनि था हीअ बहितरीनु प्रोग्राम तश्कील ॾिनो वियो आहे ऐं असांजे प्यारे शहीद दोस्त मरहूम महताब अली पलीजो जेको मुंहिंजो बि क्लास फेलो हो उनजे यादि में हीअ तकरीब रखी वई आहे ऐं उनजे वालिद साहब खे बि ख़राज तहसीन पेश कंदसि त उन्हनि जे हिसे में पंहिंजे हिन धरतीअ जे लाइ पंहिंजे नौजवान जी क़ुर्बानीअ खे क़बूल कयो वियो पाक फौज जी जेकी सरगर्मियूं आहिनि उन जूं जेकी काविशूं आहिनि पंहिंजे मुल्क जे अंदर पाक फौज जेकी कारनामा पेश करे रही है इन खां तमाम ई घट मानू आश्कार आहिनि तंहिंजे करे अहिड़नि प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे त असां पंहिंजी पाक फौज जी इन मुजाहिदाना जुर्रतमंदाना हिम्मत के पंहिंजे बच्चन के पंहिंजी अवाम के बाक़ायदा इन जी तश्कील करियूं इन जी प्रोडक्शन के असां उन्हनि जी असांजी अवाम ताईं पहुचायूं पर माज़रत सां असांजी अवाम में पंहिंजी पाक फौज जे लाइ हिकिड़ो वॾो तबिको आहे जेको मोहबत रखे थो पर अहिड़ा बि माण्हू असांजे अंदरि पाया विया आहिनि जेकी पाक फौज जे बारे में ज़बान दराज़ी कंदा आहिनि ऐं उन सुम्ही रहिया आहियूं त इहो पाकिस्तान जी फौज जी महिनतनि जी बरकत आहे अॼु अगरि असांजो मुल्क पाकिस्तान शाम इराक वांगुरु नेस्तो नाबूद थियण खां अगरि बतो आहे त इन जे अंदरि वॾे में वॾो किरदारु असां जेके सियासी माण्हुनि जो उन सभ खां वॾो किरदारु असांजी पाक फौज जो आहे जेका बॉर्डरनि ते ॾींहुं राति महिनतूं करे पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई करे कुफर जे साम्हूं डटी करे बीठी आहे ऐं असां आराम सां सुता पिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह कई दानिशवरनि कई
दानिश्वरनि ऐं उलमा ने नशिन जी पेशनगोई कई आहे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल पूरो हिंदुस्तान ते जेको सो इस्लाम जो झंडो चढ़ी करे रहंदो। ते तव्हां खे इहो मैसेज त तव्हां अहिड़ी नापाक साज़िश जे ज़रिए पाकिस्तान जो को नुक़सान कोन करे सघंदा, पर पंहिंजो नालो ज़मीन तां मिटाए छॾींदा। तंहिंजे करे असां सभु दोस्त शुक्रगुज़ार आहियूं हिन प्रोग्राम खे तश्कील ॾियण वारनि ऐं असांजे हिन हाई स्कूल जे साईं निज़ामुद्दीन खुदाई साहिब जा जंहिं हिन शागिर्दनि खे हिन हाई स्कूल में इहो प्रोग्राम रखायो। बहरहाल जेकी दोस्त हिन में शरीक थिया आहिनि हिन सभिनीनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियूं ऐं तमामु मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे त अल्हम्दुलिल्लाह पाक फ़ौज जे हिमायत में असां पंहिंजे ई शहीद जंगशाही जे शहीद महताब अली जे यादि में ही प्रोग्राम रखी करे पंहिंजे मुल्क जी खे इहो मैसेज ॾिनो आहे त इंशाअल्लाह जंगशाही वारा बि पंहिंजी पाक फ़ौज सां तन मन धन सां गॾु आहिनि। सभी दोस्तों को मेरा चाहत भरा मोहब्बत भरा अस्सलाम वालेकुम। त असीं यकजहती पाक आर्मी जे लाइ मुनक़िद कयो आहे। हिन सां गॾोगॾु असां जेका अॼु जो प्रोग्राम खे यादगार बणायो आहे हुन में असांजो प्यारो फर्ज़ंद महताब शहीद जी शहादत के जेका असीं उहा मुक़ाम त नथा ॾेई सघूं, न को असां वटि उहे लफ़्ज़ आहिनि जेका असीं हुन जे लाइ को तारीफ़ करूं, छो त शहादत अहिड़ो रुतबो आहे जिथे नसीब वारा पहुचंदा आहिनि। मुंहिंजो प्यारो दोस्त इलियास अली जो मुबारकबाद जो मुस्तहिक आहे त हू हिकु शहीद जो पीउ आहे ऐं पाकिस्तानी क़ौम हमेशा हमेशा मौत खे जेका मौत त हर इंसान खे ईंदी आहे ऐं सभिनीनि खे हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं मरणो आहे। बेशक इहा जेका सभिनीनि खे ख़बर आहे, भारत खे बि ख़बर आहे त हुनखे ज़िंदगी अज़ीज़ आहे ऐं पाकिस्तान अहिड़ी क़ौम आहे जंहिंखे शहादत जेका आहे शहादत प्यारी आहे। इहा जे पोयां ॾोड़ूं पिया ऐं हीअ पाकिस्तानी क़ौम कहिड़ी क़ौम आहे जेका शहादत खे लबैक कंदी आहे ऐं जॾहिं को शहीद थींदो आहे त हुन जे घरनि में बजाए मातम जे ख़ुशियूं मनाई वेंदियूं आहिनि। इहा वाकई पाकिस्तानी क़ौम ऐं मुसलमान जो जेका आहे ईमान आहे त हू हमेशा शहादत खे अवली तरजीह ॾींदी आहे ऐं हुनजी ज़िंदगी जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त उहे शहादत जो जाम नौश करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु वञनि। इहा ई जेका हर मुसलमान जो जज़्बा आहे, ईमान आहे। ऐं दोस्तों हाजी रफ़ीक साहब तव्हांखे ग़ज़वाए हिंद जे बारे में ॿुधायो। ग़ज़वाए हिंद छा आहे? तव्हांखे ख़बर आहे जेतिरा ग़ज़वा थिया हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सरपरस्ती में थिया ऐं तव्हांखे हैरत न थियणु घुरिजे, छो त असीं उहे मुसलमान आहियूं जेका अॼु बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण सां गॾु मौजूद महसूसु करियूं था, हाज़िर ऐं नाज़िर सम्झूं था। इन लाइ तव्हांखे इहा राज़ जी ॻाल्हि ऐं इहा जेका राज़ न बल्कि सभिनीनि खे ख़बर थियणु खपे त इहा राज़ न इहा हक़ीक़त आहे त जॾहिं ग़ज़वाए हिंद थींदो त असांजी सरपरस्ती कहिड़ी हस्ती कंदी, ख़बर आहे न सभिनीनि खे? जी हाँ, इंशाअल्लाह मुसलमान आहियूं, असांखे सभिनीनि खे ख़बर आहे त हुन आख़िरी जंग जी सरपरस्ती हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कंदा ऐं असीं इंशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु सुर्ख़रू थींदासीं। हीअ अॼु जेका असांखे ॾिजारनि पिया त हीअ न सम्झनि त असांखे ख़तमु करे छॾींदा, अल्लाह न कंदो। असीं मुसलमान आहियूं ऐं असां मुसलमान सुपर पावर अल्लाह जो फज़ल आहे। असीं एटमी सलाहियत रखियूं था, उहा हुनजी ग़लती आहे, उहा ग़लति सोचे थो त पाकिस्तान खे मच्छर वांगुरु ख़तमु करे छॾींदो, पर ईअं न थींदो। इंशाअल्लाह उहा सम्झे थो त असीं कहिड़ी क़ौम सां जेका पंगो वरितो आहे, कहिड़ी क़ौम सां अखियूं मिलायूं आहिनि। बहरहाल ॻाल्हि ॿोल त तव्हांखे ख़बर आहे करी सघे सभ खां पहिरीं ऐं साईं गुलाम साहिब शुक्रगुज़ार आहियां जंहिं शहीद महताब खे यादि करे मूंखे हिन महफ़िल में घुरायो। हिन लाइ ऐं साईं जो तमामु घणो बेहद मशकूरु आहियां ऐं अवां सभिनी दोस्तनि जो मशकूरु आहियां जिन मूंखे इज़त ॾिनी आहे। मूंखे फ़ख़्रु आहे ऐं शहीद जो वालिद आहियां ऐं शहीद हिन शहर जो आहे, हिन यूसी जो इलाइक़े जो आहे ऐं घटि में घटि आउं सम्झां थो त पाकिस्तान जे नक्शे ते शहीद महताब जेको आहे त जंगशाही शनाख़त ठाही आहे। हुन में को बदाव न आहे। मूंखे यादि आहे मूं बि तालीम इन साॻी स्कूल में वरिती आहे जितां वञी बीठो आहियां।
1969 में मूं हुते 6 क्लास पढ़ियो। मुंहिंजे पुट बि तालीम हितां ई वरिती आहे। तंहिंजे करे मूंखे बहरहाल तमामु घणो फ़ख़्रु आहे हिते हेॾे वरी अरसे खां पोइ ऐं अॼु स्कूल मां आयो मुंहिंजी सभु यादूं ताज़ा थी वियूं। ऐं बेसिकली आउं कुझु ॾींहं खां बीमार हुउसि, अस्पताल दाख़िल हुउसि। टियों चौथो ॾींहुं अस्पताल में रिलीज़ थी आयो आहियां। साईं गुलाम चंद यादि कयो, मुंहिंजो न वञणु बेमुनासिब थींदो, मुंहिंजे आवाज़ में तव्हांखे महसूसु थींदो हूंदो ऐं ॻाल्हाइण थो अचे। अर्ज़ी इहा आहे त मरणो त आहे, हुन में कोई शक न आहे, पर माण्हू जेकॾहिं कंहिं मक़सद जे लाइ मरे, कंहिं ॻाल्हि जे लाइ मरे जेका ॻाल्हि तारीख़ जो हिसो थी वञे, ऐं नथो सम्झां इन खां वधीक कोई बहितरीनु मौत ॾियां मिली सघे। जेको आहे -50 उते मुंहिंजो पुटु जेको साल ॾेई आहे, उनखे मूं चयो तूं हुते कारगिल ते ॿियो ई पंहिंजो हुनते सियाचन ते हमारे पाकिस्तान की सियासतदान आपस में लड़ते झगड़ते हैं, कुछ नहीं करते। जब मुल्क की बात आती है, कौम की बात आती है, तो मियां नवाज शरीफ साहब जेल में कहता है कि मेरे पास अगर एक सोना तैयारा होता तो मैं इंडिया को उड़ा देता। ये है हमारे सियासतदानों की बात। अरे तुम सुनो और सुनो और तुम्हारे इंडियन क्या कहते हैं, एक दूसरे को बोलते ये मोदी ऐसा करता है, ये वैसा करता है। आप